गढ़ी खैरो में बर्फ मिल्स मालकन जी हिक हट्टी शहर में बर्फ जी हथरादो किल्लत करे छड़ी। 50 सेंटीग्रेड जी गर्मी में अवाम थधे पानी पीण खां महरूम। अवाम अल्लाह जे आसरे बर्फ मिल मालकन बाअसर हुजण करे इंतजामिया नोटिस वठण खां लाचार। जॾहिं त अवाम मुतालबो कंदे चयो त असिस्टेंट कमिश्नर गढ़ी खैरो खे खपे बर्फ मिल मालकन खिलाफ कार्रवाई करे ऐं बर्फ जी किल्लत खे ख़त्म कयो वञे। ॿी तरफ़ अवाम मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिते सभु मिलूं बाअसर वॾेरनि जूं आहिनि जेके पंहिंजी मनमानी कंदा आहिनि। बर्फ जे ॼाणे वाणे किल्लत कई वञे थी। ॿियनि शहर ॾियां 300 रुपया केन मोकिलीनि था, पर पंहिंजे शहर गढ़ी खैरो में 700 रुपया फी केन फ़रोख्त कई पई वञे। को पुछण वारो नाहे, सभु फुरलट लाइ वेठा आहिनि। असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार कार गढ़ी खैरो SHO गढ़ी खैरो खां मुतालबो कंदे चयो त बर्फ माफ़िया ख़िलाफ़ एक्शन खयो वञे ऐं बर्फ जी हथरादू किल्लत खे ख़त्म कयो वञे। रिपोर्ट जावेद लगारी, गढ़ी खैरो।